नाज़रीन खबरुनि ने अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर मां शेयर कंदासीं त नई टही जे ख़ूबसूरत शाइर मुजीब सिंधीअ सां सिंधियत बि संगत शाख मलीर तरफ़ां अवामी प्रेस क्लब मलीर में रिहाण रचाई वई, जंहिंमें इलाइक़े जे नामुर अदीबनि, शाइरनि, सहाफ़िन, सियासी समाजी कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई आहे। उन मौक़े ते मुजीब सिंधीअ खे गुलनि जा हार, अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। सिंधियत बि ख़िदमतुनि खे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते शाइरा अमृता डाहिरी सदारती खिताब कंदे चयो त मुजीब सिंधी नई नस्ल जे अहसासनि, दर्दनि ऐं जज़्बनि खे ख़ूबसूरतीअ सां लफ़्ज़नि में पिरोए थो। संदसि शाइरीअ नवनि रस्तनि जी तलाश, शुबल वतनी ऐं इंसानी जज़्बनि जो आईनो आहे। ख़ासि तौर ते ख़ासि महिमान सिंधियत बि संघ जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी राशिद लखमीर चयो त अहिड़नि अदबी प्रोग्रामनि ज़रिए नई टही जे तख़लीक़ी सलाहियतुनि खे साराइण सां गॾोगॾु सिंधी ॿोली ऐं अदब जे वाधारे लाइ बि हमवार रस्तो पैदा थिए थो। हिन चयो त शाइरी रुगो लफ़्ज़नि जो कमाल न आहे, पर दिलि जो दिलि सां राब्तो बि आहे। मुजीब सिंधी एतिरो प्यारो आहे जो आउं खेसि महबूब सिंधी करे कोठींदो आहियां। क़ौमी शाइर गफ़ूर शाह तकवीक़ चयो त माण्हुनि में मोहबत जी कोशिशि हूंदी आहे जेका माण्हुनि खे गॾु करे विहारींदी आहे। मुजीब सिंधी चयो त मुंहिंजी मान में सिंधियत बि संगत मलीर आजियाणो ॾेई रिहाण रचाए में मुंहिंजे कलमी पोरे जो क़दुरु कयो आहे। उन मौक़े ते वहीद मोहसिन मुजीब सिंधी ते मकालो पढ़ियो, जॾहिं त इरफान अब्बासी, असगर बाग़ी, असगर महराई, सिकंदर सरवाण, अवामी प्रेस क्लब मलीर जसदार जमशेद ज़ोहरानी, कंबर बट ज़हीर डाहिरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। मुख़्तलिफ़ शाइरनि आसिम अबड़ो, माहम कोराई ऐं ॿियनि गीत बि पेश कया। खे ख़ूबसूरतीअ सां चवण जो हिकिड़ो दांव आहे। तशबीह, इस्तारो, अलामत, किनायो, रवानी, सोतियात, इहे सभु उन हुस्न जा औज़ार आहिनि। असां वटि जेका शाइरी सरजी पई वञे उहा शाइरी उन मुताबिक़ मुबारकबाद पेश कयां थी त सिंधियत बि शाख खे एतिरो मान बख़्शियो आहे। सच पुछो त ज़िंदा इंसान खे मान ॾियण इहा वॾी ॻाल्हि आहे, छो त जीअं त जमशेद थोरी देरि पहिरीं हिकिड़ो ज़िक्र करियो त सोच मेरी जुस्तजू में गुमशुदा, सोच मेरी जुस्तजू में गुमशुदा, हाल माज़ी कू बकू में गुमशुदा। शाइरी पेश ख़िदमत आहे। कूंज कोयल जी सदा वण पोखियो, ओ अदा मुंहिंजा अदा वण पोखियो, गरम धरती खे ज़रूरत। आउं चवंदो आहियां सभिनी दोस्तनि खे त मूंखे कतार में लेन में पुठियां बीहारियो, तव्हां सभु अॻिते हलो। आउं सिर्फ़ु हिन शाख जी कामयाबी ॾिसणु चाहियां थो, पंहिंजी कामयाबी ॾिसणु नथो चाहियां। मूंखे अलाह साईं सिंध असांजे हर साथीअ खे इनशा अल्लाह ताला हर साथीअ खे नंबर वाइज़ जेको आहे सो साॻई इज़त ॾिनी वेंदी, एतिराम ॾिनो वेंदो। न हूंदी आहे। असां